नौजवानन जो हुकुम थियो आहे हैदराबाद खां आयल मोहतरम जनाब बाबू काजधणी ऐं कुछ दोस्तन जो हुकुम थियो आहे धरती अमर जे लाइ नौजवान जेड़ा दोस्त जन फरमाइश रखी आहे उन्हनि जहिड़ो हिकिड़ो यूनिवर्सिटी जो शागिर्द उन मैसेज मूंखे मोकिलियो त मुंहिंजो सिंध वासिन ताईं मैसेज पहुचाए उहो अवां जे नज़र कयां पियो कहिड़ो मैसेज लिखियो अथई वसियतनामो आहे सिंध वासिन जे लाइ इन्हे जे लाइ उथी आयो यार हाणे हुननि जो नंबर आऊं बि हैदराबाद खां आयो आहियां हिकिड़ो ई पर हाणे नंबर सां मथा मरी थो साण घोट के छा चऊं घोट चए थो साईं के बाबा वो समझी विया त हे अॻ में फरमाइश महिमान अची अब काज जो धणिया तो मूंखे ख़बर न हुई न तू सड़ियल लगी तो वाकई आई भी अदा आशिक जी फरमाइश मारे वई बाबू साहब जी हैदराबाद का कही है सजनन सदी वाथी कढे निपूड़े सा मातर साबियो महर चवे रोज प्रिय जीरा बासन पण पीरन ते आन छजम सैयद शाह अल्लाह छो अल्लाह अदा पे आदो कौन अजीब खे प्यारा दोस्तों हैदराबाद खां कही आयल काजधणी बाबू साहब जो हुकुम थियो आहे महबूब ॾे मैसेज मोकिले पियो बेउल को जीने थी मुझे से कभी कान लगई छो मुझे से कभी कान लगई तो छे हो करे छदियो पंजब कसम बिसारे छदिया तो छे हो करे छदियो जो मेरे मोहतरम जनाब भाजायद काके पुत्र साहब जिन खास जेको घोटला जाता इनाम घुर रहे हो मोहम्मद अली बिस्मिल्लाह हुक्म हुक्म काजे जो मालिक बाबू सिंधी अली शेर साहब जे खास खास काजे जो मालिक बाबू सिंधी मिठा तुझे मुल्कते वादायम कबूतर वाह मुस्तफा ता भाली शेर इनाम कर रहा है मिठा तुझे मुल्कते उड़ायम कबूतर उन्हें जा बेअनवर जने थकती पिया पर कोने कोने मोती आया सजी दुनिया मगर तुझी का खबर काना दूं गंभीरानी चली
कतो खे संभारे मूंखे रखे राजू क्यों पड़ पीरन ते भाषा मूंखे रखे राजू क्यों पड़ पीरन ते भाषा आखिर छाए मुझा प्यार बिरसिरिया न दे सते आखिर छाए ओ मुझा प्यार बिरसिरिया मिल पई दे दीवाने सा इन महरट बाई जा अची दी हमें पूरा महरट बाई जा अची दी हमें पूरा इन दे सते आखिर छाए मुझे प्यार बिरसिरिया न दे सते आखिर छाए मुझा प्यार बिरसिरिया